दोस्तों अस्सलाम वालेकुम मां हिंगोर जा फितरती नज़ारा अज असां सुल्तान बादशाह जी दरगाह ते आया हूँ। जिए कोटड़ी जो किलो पहाड़ के मथा है, जिए उबन शाह जी दरगाह पहाड़ के मथा है, इं ही सुल्तान बादशाह जी दरगाह भी पहाड़ के मथा ही है। रानीपुर शहर का जेको रस्तो अचे तो कुंभ शहर में, कुंभ शहर का पोइ वसाणन जो गेट, वसाणन जे गेट का पोइ कोटड़ी जो किलो, कोटड़ी जी किले का पोइ कोट बंगलो शहर, ऐं कोट बंगले शहर का उबर साइड उबन शाह जो रोड निकरे तो। पर लगो लग ही जो फास्ट पेट्रोल पंप आ कोट बंगले जो, उतों वरी साम्हूं ही एक रोड नंढो निकरे तो जेको 3-4 किलोमीटर अगते हली हिन दरगाह ते अचे तो। सुल्तान बादशाह जे फ़कीर खां तव्हांखे असां हिन जी तारीख़ भी ॿुधाईंदासीं ऐं हिन दरगाह ते कहिड़ा कहिड़ा मसला आहिनि तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। हितां जा जेके पहाड़ आहिनि, हितां जा जेके रस्ता आहिनि ऐं आसे पासे जेके नज़ारा आहिनि पहाड़नि में, ऐं दरगाह भी तव्हांखे ॾेखारींदासीं। असांजे वीडियो खे लाइक कजो, ओके करे छॾिजो। अचो त तव्हांखे ॾेखारियूं दरगाह जा नज़ारा। महिरबानी दादा, यार मदद बादशाह सखी सुल्तान जी का कहानी आहे। आदम सुल्तान जे बाबे खे औलाद न थींदी, वो काथे को जंगल में इन में वञी अल्लाह वारे वली हो दुआऊं घुरंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर दरवेश हिकिड़ो ज़ात मिलियुसि हिनखे। उन फ़क़ीर खे चयईं, फ़क़ीर मूंखे अल्लाह जे दरबार में बचिड़ो वठी ॾे। हीअ जेका सखी सुल्तान आहे उन जी ॻाल्हि आहे। पोइ अबा खे चवां अहिड़ो कमु थियो। उन सखी सुल्तान उन फ़क़ीर दुआ घुरी, पोइ बादशाह सखी सुल्तान ॼाओ। पोइ का चिठी जी राति ख़ुशी जी उन जेॾी महिल जो आयो आहे मंज़िल करे बादशाह आदम सुल्तान, उनजो बाबो फ़क़ीर आयो त उन चयो बाबा ठीकु आहे, चई भला अधु मूंखे ॾिजांइ। चई हा साईं ॼमे त मां अधु ॾींदुमि। पोइ जेॾी महिल सखी ॼाओ चई बाबा ही दुनिया दौलत तोखे खपे उहा ॾेई छॾियां। चई न मूंखे उहा अधु ॾे। पोइ अरशद आंगुर जो इशारो कयो अथई, ॿ अधु थी वियो आहे, अधु पंहिंजो खई वियो आहे, अधु पंहिंजो बाक़ी शयूं वियो आहे। उहो अॼु नंढो सुभाणे वॾो आख़िरकार जवान झटि थियो आहे। उन पाण बि मोटूं पंहिंजो मुल्क छॾे सरकार जन निकिता आहिनि, मदीने पाक में विया आहिनि। मदीने पाक में विया आहिनि, उतां आवाज़ आयो त सिंध विलायत मेयर मशाक आहे जेको असां वटि हज़ूर पाक खे खीर पुॼाईंदो आहे, उन वटि वञो, तव्हांखे अहिड़ी जॻह मिलंदी जो तव्हां वटि जॻह सलामी थी वेंदा। सखी सुल्तान उन वटि आयो आहे। उनजी माउ मेंहूं पिडोई, चयो मां ॾे ख़बर मूंखे रोज़ो आहे, मूंखे खीर टुक ॾे। चई काएं महीने रोज़ो आहे? चई मूंखे 6 महीने रोज़ो आहे। चई मुंहिंजे मेयर खे 12 महीने रोज़ो आहे, हज़ूर पाक वेंदो आहे। उनखे एॾी तक लॻी वई आहे। चई उनखे 12 महीने रोज़ो आहे त मूंखे ॾींहुं क़यामत जो रोज़ो आहे। पोइ वाइदो करे पोइ जबले ते चढ़ी अची मथे वेठो आहे साईं। पोइ हलणी माई आयूं, साईं असां तव्हांखे रोज़ो खोरायूं। चई न मां वाइदो करे आयो आहियां, इन जबले ते हारे छॾियो, जेको सिकल अची खणंदो इनशाला उन जा बेड़ा पार थी वेंदा। पोइ उन जांच आया आहिनि। पोइ उहा मां हिननि खे चई पाण सरकार जन वटि कई अलाह जा वली आया आहिनि त सखी सुल्तान तूं असां सां हल। पर चए न मुंहिंजी जॻह हिते आहे। पोइ इहे जंहिं सफ़ा था पचायूं, साईं जन चवनि था 40 साल हिते शिलो पचायो आहे। हिन में हा, हिन में शिलो पचायो बादशाह हिन जॻह ते शिलो पचायो। हा हा। पोइ जेॾी महिल तयारु थियो आहे, पोइ अंदरि रोज़ो हुरनि मलाइक रखियो आहे, इंसान खे काई ताक़त कान्हे। ठीकु आहे न। पोइ हुते रखियो अथऊं। पोइ आख़िरकार सरकार जन पंहिंजे टेम ते फ़क़ीर घुराया। पोइ ओॾी महिल के फ़क़ीर आया हिकिड़ा, उनखे चए तव्हां ड्यूटी न कंदव सही। वरी के ॿियो आयो, उनखे बि चए ड्यूटी सही न कंदव। उहो असांजो पर ॾाढो मियल फ़क़ीर हो। उहो सरकार खां वाइदो वठई, साईं ॿ पीढ़ियूं तव्हां लाथियूं आहिनि, सुभाणे मथां असांजे नंढनि जा पोइते थोरो किरदारु ख़राबु थी वञनि, मथां लाहे छॾियो। पोइ वाइदो थी वियो। चए क़यामत ताईं वाइदो आहे, तव्हांखे असां न लाहींदासीं। पोइ निंगरियूं बादशाह जूं हलनि पियूं थियूं। 24 क़िबला जेके पचंदियूं आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, देसी परदेसी मुसाफ़िर।
ओॾो जेके हथनि ते खॼंदा आहिनि हयाती अलाह जे हथ में आहे उहो टाइम हर जाच वठिणो आहे बाक़ी जेको आहे सो हितां ख़ुशि डुकूं भरींदा विया यादव सुखी सुल्तान या माना ज़िंदा पहिरियों अलाह जो वली ज़िंदा वली हा मलक बुखारी बादशाह ज़िंदा वली हाणे ज़िंदा में लिखियलु आहे साईं इहा बादशाही हले थी पई हिते असांखे बि एतिरी ख़बर आहे ज़ातियूं ॿातियूं ॻोठ बि आहिनि उहे आदम सुल्तान हेठों गंज ज़ातियूं ॻोठ आहिनि अलाए छा छा मुल्क आहे पाणे उहो छा अलाए केतिरो अलाह जो मुल्क आहे भला हे हिते सभु पहाड़ी ते मथे साईं सरकार इहो असुल जो ॿुधायो उन असांजे सती पीढ़ी अॻ में आयो की पुराणो क़दीम ई आहे हाणे को त न आहे त कीअं पुछूं त कीअं आयो उहो त सही आहे उहो त तव्हांखे ॿुधाए त 3-4 पीढ़ी अॻ में असांजूं गुज़रियूं आहिनि तव्हां जा केरु आहे असां कांदरा फ़क़ीर आहियूं तव्हांजूं घणियूं पीढ़ियूं हिते बाबा सती पीढ़ी असांजी हले ॼण 8 में पैदा थी आहे पकाला इहा ॿार न ओ छोकिरा बादशाह ॾे वञूं था टंकी जेके सरकारी आहिनि उहे असांखे दरगाह जे नाले ते नथी मिलाए बुझी ॿी ॻाल्हि त आहे जेका टंकी आहे सरकारी उनजे लाइ हिसाब सां हिकु ॿ दफ़ो विया आहियूं हाणे अहिड़ो ज़ालुम हिकिड़ो आयो आहे भला पोटो आहे ख़ुदा सम्झाईंदो जेको दरगाह जो पाणी बंदि करे छॾियो दरगाह जो पाणी बंदि करे छॾियो हाणे हेठि टंकी वेंदा आहियूं उहा भराए खाराईंदा आहियूं उते जलाराईंदा आहियूं जेको यार मोहम्मद हा यार मोहम्मद चेयरमैन थियो अॻे असां ॿियो हुयो त अलाए केतिरी बादशाही हाणे जाको लाको बसि ज़ालिम आयो आहे पाणी बंदि करे छॾे टंकी हा 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 ठीकु आहे अलाह इहो त ख़िदमत कई पाणी जी थोरी तकलीफ़ आहे बाक़ी लंगर पाणी 24 कलाक ई हलंदो आहे राति जी जाइ तव्हांखे मिलंदी राति जो रहंदव तव्हांखे लंगर पाणी रिधी चपड़ हर शइ मिलंदी आहे बाबा लंगर 24 कलाक हलंदो आहे पियो सही हा बाबा पाणी जी ॿुधायो पाणी बाबा तकलीफ़ सां अचे थो हिते जर न आहे न वरी का वाटर सप्लाई आहे अच्छा हीअ टैंकी साम्हूं ठही पई आहे इन में टैंकर लाराईंदा आहियूं पोइ उतां वरी हेॾे भरे ईंदा आहियूं अच्छा पोइ हेठों त मथे इलाही आहे हा बाबा